नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस के बुझो ॾियण लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर अतीक धुकड़। जी अतीक। जी बिल्कुल, शिकारपुर में लॉकडाउन के हवाले से लॉकडाउन जो 55 ॾियारो है उन हवाले से शहर में मुख्तलिफ़ रोडन से रश लगल है। बेन जो बाज़ारूं हैं, रेशम बाज़ार, चूड़ी बाज़ार, ढक बाज़ार ऐं जेके ॿियूं बाज़ारूं आहिनि उते माण्हुनि जा हुजूम लगल आहिनि। मुख्तलिफ़ चौक चौराहनि ते मुख्तलिफ़ जेके दुकान आहिनि उते माण्हुनि जी पेह पियल आहे। दुकानदारनि पारां या वापारियुनि पारां को भी समाज में फ़ासिलो या जेको समाज में फ़ासिलो न रखियो वियो ऐं माण्हुनि जी रश हुजण जे करे ऐं माण्हुनि खे मैसेज भी न आहिनि विया जॾहिं माण्हुनि खे न मास्क ऐं हैंड ग्लोव्स भी न आहिनि पिया। मुख्तलिफ़ चौक चौराहनि ते पुलिस एहलकार मुक़ररु थियल आहिनि। पुलिस एहलकार पारां माण्हुनि खे घरनि न वञण जी हिदायतूं न पिया करनि ऐं माण्हुनि खे एहतियात जे लाइ आगाही न पई ॾिनी वञे ऐं न ई उन्हनि खे मास्क या उन जे लाइ को रोके पियो वञे। हिन वक़्तु शहर जा मेन जुमानी वारो रोड आहे, सर्कुलर रोड आहे। मेन पोयां रश ॾिसी सघंदा हूंदो अल्लाह वारो चौक ते शहर रुस्तम रोड, स्टोरगंज या लकीदर वारा इलाइक़ा जेके आहिनि उते ख़ासि करे रश लॻल आहे ऐं उते पुलिस पारां एहलकार मुक़ररु थियल आहिनि माण्हुनि खे हिदायतूं नथा करनि एहतियात जे लाइ। शिकारपुर में मां तव्हांखे कोरोना वायरस जे हवाले सां जेके केस आहिनि शिकारपुर में मजमूई तौर ते 163 जेके कोरोना जा केस आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि हिन वक़्त ताईं ऐं जेके 133 ॼणा जेके आहिनि उहे सिहतयाब थी विया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾियारे बि 3 ॼणनि जी DHO पारां तस्दीक कई हुई त हिन वक़्तु जेको शिकारपुर में कोरोना वायरस जो अंगु आहे 163 थी वियो आहे। जी।